आलिम इस्लाम में मोहसिन इंसानियत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो वलादत बाद सादत वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। ठुल्हे में बि जश्न ईद मिलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ हंधनि खां रैलियूं पिणु कढियूं वयूं। साईं असगर अली शाह जिलानी जी अॻुवाणी में रैली हज़ारनि जी तादाद में आशिकान रसूल शिरकत कई। रैली जी अॻुवाणी कंदड़ आलमन सगोरन जेकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वाला आलिक वा साहबिक या हबीब अल्लाह अदा प्यारी जमायत अल्हम्दुलिल्लाह ये अहल सुन्नत जमात जा जेके भी जमायती सब गॾु आहिनि। ये अॼु महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जो ॾिहाड़ो आहे। अल्लाह रब्बिल आलमीन जा करोड़ एहसान आहिनि जंहिं पंहिंजो हबीब ॾिनो आहे। ऐं अहल सुन्नत जमायत वारा इन ॾिहाड़े ते जोश जज़्बे सां अक़ीदत एहतराम सां सोणे आका व मौला मदीने वारे साईं जो मीलाद मल्हाईंदा आहिनि। असल खां वठी असांजा वॾड़ा बि सभई महबूब जो इहो मीलाद मल्हाईंदा अचनि पिया ऐं असां बि मल्हाईंदा अचूं पिया। महबूब जी ख़ुशी में सभु गॾु आहियूं। अल्हम्दुलिल्लाह हे असांजो अक़ीदो आहे, हे असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे पंहिंजे महबूब जो मीलाद मल्हाइण, महबूब जी आमद जी ख़ुशी करणु। हिन ॾींहं जे सदके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके ही जहान सॼो ठहियो आहे। असां मुस्लमाननि समूरनि खे ख़ुशी मुबारक हुजे ऐं हीअ ॾींहुं 12 रबीउल अव्वल जो मुबारक हुजे। असां मुस्लमाननि खे पाण भाईचारो एको ॿधी यकीन करणु घुरिजे ऐं इंशा अल्लाह ताला असां हमेशह लाइ हर साल जुलूस मुबारक 12 रबीउल अव्वल जो मल्हाईंदा आहियूं। हिन साल बि असांजो जुलूस सादात कराम जी अॻुवाणी में सभु जमायत जी अॻुवाणी में हाज़ुर आहे। आलिक व साबिक या हबीब अल्लाह पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आमद जे हवाले सां ही तारीख़ अज़ीम जलूस जेको आहे रवां दवां आहे। ही मीलाद शरीफ़ असांखे इहो दर्स ॾिए थो त असां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तैयबा जो मुतालियो कयूं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ जो मुतालियो कयूं त साईं पंहिंजी ज़िंदगी में कहिड़ो किरदारु अदा करे विया, कहिड़ो इख़लाक़ हुयो उन्हनि जो, कहिड़ी अमानतदारी हुई जेको आहे। इहे सभु शयूं असांखे सिखण जे लाइ आहिनि। हीउ जलूस मां असां इहो सबक़ु हासिलु कयूं त असांखे पंहिंजूं ज़िंदगियूं तब्दील करणियूं आहिनि। जेको आहे उसवाए हसना ते अमल करिणो आहे। इश्क़ रसूल जे पैगाम खे जेको आहे त पहुचाइणो आहे, छो जो इश्क़ रसूल ई जेको आहे ईमान जो हिसो आहे। जेको आहे जंहिंजे दिलि में इश्क़ रसूल न आहे उन जो ईमान बि नामुकमिल आहे। जेको आहे मुस्लमाननि जे लाइ बाबरकत ऐं हिकु अज़ीम ॾींहुं आहे। हिन ॾींहं ते असां पंहिंजे प्यारे रसूल जी जीअं ज़हूर थियो आहे, उन रसूल पाक हर पैगंबर खे वक़्तनि कुझु अहकामात असां उम्मत लाइ मोकिलिया पए, पर जॾहिं रहमतुल आलमीन आयो त कुल पाण फरमायूं रब्बुल इज़्ज़त त मां हे दीन मुकमिल करे छॾियो, ही इस्लाम मुकमिल करे छॾियो। रब्बुल इज़्ज़त चयो मां पंहिंजो जेको बि हिते कानून नाफ़िज़ करिणो हो प्यारे रसूल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ातमुन नबीन ते पूरो कयोसीं। उन जे करे असांखे ईदां बि इन ॾींहं ते मिलियूं, रमज़ान बि इन ॾींहं ते मिलियो, ज़कात बि इन ॾींहं ते मिली, पर इन खां अफ़ज़ल तौहीद बि इन ॾींहं ते मिली। अल्हम्दुलिल्लाह असां सभिनी जो असां सभिनी जो ख़ुशी जो ॾींहुं आहे। ऐं असां हे त जेके बि अक़ीदत सां पेश कयूं था, जेका हीअ नज़राने अक़ीदत असांजो रब्बुल इज़्ज़त वटि अर्ज़ु आहे त पंहिंजे हज़ूर में क़बूल ऐं मंज़ूर फरमा। हुननि वधीक चयो त पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्श कदम ते हलणु कामयाबी आहे ऐं हर साल 12 रबीउल अव्वल ते नबी साईं जो मिलाद मल्हाईंदा रहंदासीं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली धोओ, जेकब न्यूज़ ठुल।